वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना वतक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैय वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक वसल्लिम अलैहि। जमायत तो माशाअल्लाह वेठिया या त या ख़बर नाहे त दुरूद जो फ़ाइदो केतिरो आ, या अंदाज़ो नाहे त दुरूद जल्द यार सां कीअं मिलाईंदो आ। अगर अंदाज़ो हुजे हाँ त जीअं अल्लाह जो क़ुरान करीम तिलावत कयो वयो ऐं उन में मुझे बेनियाज़ रब फरमायो त ऐ मुंहिंजा बांधड़ो ऐ मुंहिंजा ईमान वारो दीवानो ॾिसो त मां ला शरीक रब केर ला शरीक रब जेको इबादत खां पाक आ, जंहिंजी इबादत कई वेंदी आहे, ओहो ला शरीक रब पंहिंजे महबूब जे प्यार जे सदके में तोखे कीअं थो दुरूद में पाण सां गॾु शरीक करे। जुमलो दोहरायो, बेधड़क थी वेहो जहिड़े भी मसलक वारा हो, बेधड़क थी वेहो, थोड़ो दिल के संभाले वेहो, सब्र सां वेही पछाड़ीअ जो इंतजार कजो, इंशाअल्लाह ताला दिल ठरी पवंदी ऐं वाग मदीने वरी। अल्लाह वहदहु ला शरीका, उन जो कोई शरीक ना है, उन जे कोई मिसल ना है।
निमाज़ हुक्म मुझे रब जो आ, लेकिन मखलूक खे आ तव्हां पढ़ो। रोज़ो हुक्म मुझे करीम रब जो आ, लेकिन खालिक जो हुक्म अदा मखलूक खे करनी आ। हज हुक्म खालिक जो आ, अदा मखलूक खे करणो आ। दुरूद उहो आ जेको खालिक चवे थो मां भी तू भी। अल्लाह फरमाए तो मुझे महबूब जा उम्मती, अगर तोखे न थोड़ी रुगी समझ अचे वने त मुझो रब मुझे महबूब सां केतरो प्यार तो करे त तू सजी जिंदगी दुरूद मां मुंह बाहर ही कोन कढी। दोस्तों थोड़ो आयो हंध भला खोलिया। दुरूद जे न आयत करीमा ते थोड़ो तवज्जो कयो। अल्लाह फरमायो इन्नल्लाह, बेशक मां अल्लाह, व मलाइकतहु, ऐं मुंहिंजी नूरानी मखलूक मलाइकन जी, युसल्लून अलन नबी, मुझे महबूब जे मथा रहमत जे दुरूद जो वस्कार। कंहिंजे तरफ़ा ॻाल्हायो, कंहिंजे तरफ़ा? अल्लाह जे तरफ़ा, अल्लाह जे नूरानी फरिश्तन जे तरफ़ा। हाणे आयत जे अॻे सिरे थोड़ो गौर कयो। अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो खालिक ऐं मालिक आहे या न? कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो पैदा कंदड़ आहे या न? सभिनी इंसानन जो अल्लाह, पर ॾिसो त अल्लाह जियं न पंहिंजे यार खे तमाम अंबिया नबी, त सब नबी सब सच्चा अल्लाह जा नबी, मगर सभिनी मां अल्लाह पंहिंजे महबूब खे चूंडे अलग कयो आहे या न कयो आहे? जवाब ॾियो, कयो आहे न? कुरान पढ़ा, चओ तो कुरान पढ़ा। तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात। अंबिया तमाम इज्जत वारा, शान वारा, कनखे अल्लाह जी ज़ात कोहे तूर ते घुराए कलाम करे। कनखे मुझो करीम रब, मुझा दोस्त अजीज हिन दुनिया मां इज़राइल खे वेझ अचण जे बजाय अरशन ते घुराए सालन जा साल रहाए। उन जी मर्ज़ी आहे, अरशन ते रहाए, उन जी मर्ज़ी आ, पर उन जी मर्ज़ी हिकमत खां खाली कान हूंदी आ। उन बेनियाज़ रब कायनात खे ॿुधायो, कायनात वारो ज़रा गौर त कयो। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया मां रब्बुल आलमीन ज़मीन ते मबऊस फरमाया, लेकिन तमाम अंबिया मां उन नबी जो इंतखाब कयो जेके आसमानन ते घुराए वेहारे छॾियो आ। उन जो नालो सुनो, ईसा या अल्लाह। अंबिया तमाम अंबिया, मगर उन जो इंतखाब में राज कहिड़ो आ? मुझो अल्लाह तो फरमाए, ऐं मुझे महबूब जा दीवाना तुझे आसानी जे ला मां रब फैसलो करे छॾियो आ। त जॾहिं तुझे यादो मुझे महबूब जे ला मकान जो जिक्र हले, त तुझे दिल में इहो ख्याल न अचे त महबूब जिस्म सां अरशन ते कीअं वींदो, तुझो ख्याल वञे उहो अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम जेको मुझे मुस्तफ़ा जे उम्मती थियण ला दुआऊं घुरंदो आ। जॾहिं उहो जिस्म सां अर्श ते पहुचाइण वारो पहुचाए थो, ही त मुंहिंजो महबूब रब जो महबूब आ।
मुझे बेनियाज़ रब मुझे करीम रब जिया अंबिया मां मुझे महबूब के चूंडियो ऐ कलमे वारा मुसलमान ये पूरी कायनात मां मुझे रब पांजे महबूब जे उम्मत के भी चूंडियो कलमे वारन के चूंडे वरी उन मां भी चूंड कईया उन मां भी चूंड कईया छो त मुंहिंजा दोस्त पहिरीं ॾारो छाणबो ॾारो थिया मुन्न छाण बात छा थींदो सारन जो इलाइको आहे जवाब ॾियो न ॾारे खे छाणबो त मुनन खे छाणबो त छा थींदो जो साबित बेनियाज़ रब कायनात मां मुझे महबूब जे उम्मत के अलग करे वरी यार जे उम्मत मां महबूब जे दीवानन के रब अलग करे छॾियो मुझे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो गौर कजो हाणे ऐ ईमान वारो सल्लू अलैहि मुझे महबूब ते दुरूद गाला महबूब ते दुरूद अजीब जुमलो तो चवा से गुलाम अली शाह से हाकिम अली शाह तवज्जो मुझे महबूब ते दुरूद पढ़ो मौला कीअं पढ़ूं जीअं वणेव तीअं पढ़ो मौला कहिड़ो पढ़ूं जेको वणेव सो पढ़ो तवज्जो या अल्लाह कीअं पढ़ूं रब तो चवे जीअं वणेव तीअं पढ़ो कहिड़ो पढ़ूं जेको वणेव ओहो पढ़ो मौला पोइ असांखे केरु ॿुधाईंदो रब तो चवे जंहिंते पढ़ो था ओहो ई ॿुधाईंदो उन मुझे महबूब जे दरड़े ते हलिया वञो मां रब हुकुम कयो पढ़ो जिया मुझो यार चवेव इए पढ़ो दुरूद लखी पढ़ी हजारी पढ़ी दुरूद ताज पढ़ी दुरूद तुंजीना पढ़ी दुरूद इब्राहिम पढ़ी जेको भी पढ़ी उन जो पहरो जुमलो इहो ईंदो अल्लाहुम्मा सल्ली अला जेको भी दुरूद पढ़ंदे पहरो जुमलो हूंदो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद या गाल समझ में आई तवज्जो जेको भी दुरूद पढ़ंदे पहरो जुमलो इहो ईंदो मौला पाबंदी छो काने रब तो चवे इन करे जो तुंहिंजो पढ़णो बहानो तुंहिंजो पढ़णो तवज्जो जुमलन जे मथा तुंहिंजो पढ़णु बहानो समझ में नथो अचे रब चवे तो मुझे कुरान के थोड़ो अगते पढ़ जॾहिं दुरूद जी ॻाल्हि मां अल्लाह इंतखाब कयो ईमान वारन जो हुक्म कयो सल्लू अलैहि पढ़ो महबूब ते जीअं वणेव तीअं पढ़ो छो त तव्हां जे पढ़ण खे न ॾिठो वींदो तव्हां जे पढ़ण खे न ॾिठो वींदो तव्हां जे अर्ज़ खे ॾिठो वींदो मोकिलण वारी त उन रब जी ज़ात मौजूद आहे मुझे बेनियाज़ रब फरमायो तू त चवंदे अल्लाहुम्मा सल्ली अला ओ मुझा मौला मुझे महबूब ते रहमतन जो वस्कार कर अल्लाह फरमाए तो मुंह तो चयो तू मुखे तो चवी राज कहिड़ो आ आशिकन ओशाकन इन राज तां पर्दो खयो राज कहिड़ो आ पाक रब पाक महबूब ते दुरूद पढ़े उहो पाक रब कीअं चाहींदो त वरी गुनाहगार यार ते पढ़े उन पाक रब हुकुम कयो मां तोखे हुकुम कया तू मुखे
अर्ज कर रहमतूं मां मोकिलींदुस खाते तुझे में लिखी छॾींदुस रहमतूं मुझो बेनियाज़ रब मोकिलींदो खाते तुझे में लिखबियूं इन करे आशिकनो शाकन चयो दुरूद ज़ुबान मां निकरंदो वेंदो क़बूल थींदो अगे हिस्से ते निहार अल्लाह फरमायो वसल्लिमू तस्लीमा जदे सलाम जी महल आई अल्लाह ये कोन चई त जियां वणई तीअं पढ़ तवज्जो दुरूद जी महल अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि महबूब ते दुरूद मोकिलियो पर जदे सलाम जी महल आई अल्लाह रुगी ये कोन चयो अल्लाह चयो वसल्लिमू तस्लीमा सलाम पढ़ण वारा दुरूद मुझे तरफ खां वञी रहियो आ सलाम तुझो डायरेक्ट वञी रहियो आ इन करे जॾहिं मुझे महबूब ते सलाम पढ़ी अदब खे मलहूज़ रखजा मोहब्बत खे आॾो रखजा इश्क खे आॾो रखजा बीही करे मुझे पुनल जे दरबार में कंधड़ो हेठ करे सलाम पढ़ जा त मुझो पिरी तो सा राज़ी भी थी पवे त तोखे जवाब भी अता करे दुरूद जियां वणई तीअं पढ़ जा पर जॾहिं सलातो सलाम पढ़ी त अदब सां बीह जा हक़ अदा कजा जियां हक़ रब फरमाए तो तवज्जो न कयो थई त मां अल्लाह जॾहिं तोखां पंहिंजे महबूब ते सलाम वर करायो आ त तोखे निमाज़ जे अंदर गोॾा भञराए वेहारियो थम चयो थम त गोॾा भञी इंतहाई अदब जी निशानी हूंदी आ गोॾा भञी मोहड़ मुझे काबे ॾे हुजे सलाम मुझे मुस्तफा जो हुजे मोड़ मुझे काबे दे हुजे उत्तर दक्षिण न हुजे ओभर न हुजे मोहड़ काबे दे हुजे ऐं सलाम मुझे महबूब दे हुजे जो चमी अस्सलाम अलैक अय्युहन नबी गोडड़ा भञो वेठो आई हथड़ा हेठ कयो वेठो आई मोहड़ काबे दे लगी पईया मौजूद नमाज में है ओहा नमाज जेका मोमिन जो मेराज आ ओहा नमाज जेमें यार जी मुलाकात ओहा नमाज जेमें महबूब जे जलवन जो दीदार उन में भी जदे सलाम जी महल आया मुझे बेनियाज रब गोडड़ा भञी करे तोखे हुक्म दिनो त इए अदब सां वे हुजिया दुनिया में अदब जी आखिरी निशानी हूंदी आ ऐ मुसलमान जॾहिं मुझे महबूब ते न दुरूद पढ़ी दिल खोले दुरूद पढ़ी ऐं सलाम पढ़ी त अखियूं बंद करे ऐं हीअं चवंदो कर या रब होर न मंगा कोई ॾाढो परे खां दोस्त आया आहिनि सीता खां जंहिंजो तालुक आहे पंजाबी ज़ुबान सां उन्हनि जे दिलि चयो त अॼु महबूब जे इश्क जो शेर पढ़जो या रब होर न मंगा कोई मैनू यार दे देस पहुँचा दे झाड़ू जिते देन फरिश्ते झाड़ू जिते देन फरिश्ते ओहो मिठड़ा मुल्क दिखा दे
जिस गलियां बिच जिस गलियां बिच जिस गलियां बिच चलिया मेरा सैया, जिस गलियां बिच चलिया मेरा साईं, उस गलियां दी खाक जिस गलियां बिच चलिया मेरा साईं, उन गलियां दी खाक बना दे, इस सारी जमात ते कुर्ब करी मेरे सैया, इस सारी इस सारी जमात ते कुर्ब करी मेरे सैया, ते सबनू मदीना दिखा दे, अलिफ अल्लाह चंबे दी बूटी मेरे मन विच मुर्शद लाई हूँ, नफी असबात दा पानी मंगिया, हर रगे हर जाई अंदर बूटी मुश्क मचाया, अंदर बूटी मुश्क मचाया, जा फुलन जीवे जीवे मेरा मुर्शिद का, जीवे मेरा मुर्शिद का मिल बाहू जय दी बूटी लाई मता फकीरन ते नाराज थियो, तहे फकीर की मुर्शिद मुर्शिद चौथा कल मां हक बाहू जो शहर चवा, जै पांजे मुर्शिद के सड़ड़ा किया कया, बगदाद शहर दी क्या
क्या निशानी, बगदाद शहर दी क्या क्या निशानी, उच्चियां लम्बियां चीरा तन मन मेरा पुरजा होवे, जिवें दर्जी दियां लीड़ा इन्ना लीड़ा दी गल कफनी पाके, इन लीड़ा दी गल कफनी पाके, रल सा संग फकीरा बगदाद शहर दे में टुकड़े मगसा करसा मीरा मीरा इश्क दी मंजिल अगे अगे काजिया केड़ा मसला दसेंदे, अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाड़ी भूल न चढ़िया। याद रखो मुंहिंजा दोस्त, जॾहिं इन दुनिया जे पर्दे में बंद हूंदे त मंजिल ॾाढी परे आहे, पर जॾहिं हिन दुनिया जे पर्दे मां निकिरी पवंदे त मंजिल परे नाहे। नंढड़ो मिसाल ॾियां, नंढड़ो मिसाल, पर इन पर्दे मां माण्हू निकिरंदो पाण ई कोन्हे। सफ़ा शॉर्ट कट मिसाल ॾेई मां अॻिते अचां। ककड़नि जो ॿिज सॼो साल बोरीअ में पियो हुजे, जीअं हूंदो तीअं हूंदो या मटबो। ॻाल्हायो अदा, जीअं हूंदो तीअं हूंदो। उन ई ककड़नि जे ॿिज खे, उन ई ककड़े जे ॿिज खे शर्तात मुद्द हुजे, शर्तात मुद्द हुजे। उन ककड़े जे दाणे खे खणी पाणी ज़मीन खे ॾेई ऐं उन में हण, ॿुधाए त 48 कलाकनि में हू पंहिंजे पाण खे फाड़े अंदर ज़ाहिर कंदो या न कंदो? जवाब दे, कंदो या न कंदो? 48 कलाकनि में। सॼो साल पयो हो बोरीअ में, ककड़ो त हुयो, अंदर फोग भी हुयो, मगर न फाटी सघियो, न ज़ाहिर पाण खे करे सघियो। जॾहिं फाटी न सघियो त ज़ाहिर कीअं थिए? जॾहिं ज़ाहिर न थियो त बूटो कीअं निकिरे? जॾहिं बूटो न निकितो त गुल कीअं झले? जॾहिं गुल ई न आहिनि त गोगड़ू किथां थींदा? जे गोगड़ू न आहिनि त कपह किथां थींदी?
शर्ता मुझा दोस्त अजीज सजी जिंदगी जे कदे ककड़े जो बिज बोरीअ में पियो होंदो त बंद पियो होंदो सड़ी खत्म थी विंदो पर जे कदे मुनासिब मुद्द जो इंतखाब करे उन ककड़े के न पानी जे भर में आणे ऐ हणी विझंदे पानी में अंदर बिन रुगी पानी जे भरते हणी विझंदे त 48 कलाकन में उन पानी जे जोर से उन जो अंदर जाहिर थी पवंदो फाटी पवंदो गौच निकरंदो दिसण वारो खुश थींदो त हा यार ककड़ो फुटो आ 8 ॾींहनि में पन निकरंदा कुछ ॾींहनि खां पोइ गुल निकरंदा कुछ ॾींहनि खां पोइ गोगड़ू थींदा कुछ ॾींहनि खां पोइ फाटी फुटी थींदी ऐं उहा फ्लोर मिल ते काटन फैक्ट्री ते पहुचंदी तोखे न रुगी पैसा मिलंदा पर राजन जा कपड़ा भी ठही तैयार थींदा पर जेकॾहिं इन ककड़े जे बिज खे घर रखियो वेठो हुजी पानी वट न आणी दे त पाण ही जो कोन फाटंदो पाण ही ॻाल्हाए पाण ही त पोइ हिन दिल खे बि जेकॾहिं सॼो ॾींहुं घर रखियो वेठो हूंदे न त पाण ही ज़ाकिर कान थींदी पाण ही शाकिर कान थींदी पाण ही साबिर कान थींदी वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह न साण ॿियनि मतां वेही वेल विञाए हल उन्हनि सां हल जेके हली था ॼाणनि हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाई पर सुम उन्हनि सां सुम जेके सुम्ही था ॼाणनि सुम न साण ॿियनि मतां सुम्ही सूर पिराई जादे वणई तादे शहर के वठ शायर जी मंजिल पहुंची आ मुझा दोस्त अजीज तो असा का वधिक खुश नसीब इन कायनात में बियो केर थी तो सके जेके खालिक रब्बुल आलमीन मिलियो आ जन जो अकीदो इहो आ त अल्लाह असा जो वहदहू ला शरीक आ तो असा का वधिक बियो केर खुश नसीब आ तो जो असा जो अकीदो आ असा जो महबूब इमामुल अंबिया गाला अकीदो आहे महबूब इमामुल अंबिया महबूब सरदारुल अंबिया महबूब सरदारुल अंबिया इमामुल अंबिया अल्लाह जी जात तो असा के अता फरमायो आ मुझा दोस्त अजीज अल्लाह कुरान करीम ओहो अता फरमायो जेको जमी आसमानी किताबन जो सरदार आ जी अल्लाह दोई दे मुझे करीम रब मुझे महबूब जा बचड़ा आले रसूल ओहो अता फरमायो अमीर हमजा दे निहार मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफा करीम जो करीबी रिश्तेदार सगो चाचो आले रसूल दे अचो यखरुज मिनहुमल लुअलु वल मरजान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान हसन दे निहार हुसैन दे निहार जन्नत जे हु जन्नत जे जवानन जा सरदार वरी मुझे महबूब मुस्तफा जे दीवानन दे निहार अबू बकर मिलियो सिद्दीकन जो सरदार उमर मिलियो आदिलन जो सरदार उस्मान मिलियो हयादारन जो सरदार सुनो शेरे खुदा मिलियो चो बहादुरन जो सरदार छा न मिलियो थई जवाब दे छा न मिलियो थई ऐं जेकॾहिं अञा हेठ लह इमाम रब्बानी दे निहार महबूब सुबहानी दे निहार अल्लाह अल्लाह केड़ी कमी आ अजीजान मन जह भी जगह ते निहारी दे हिन महल ताई जेकॾहिं पाण दे निहारी दे त मुझे करीम रब तो असां जे मथा एहसानन जे मथा एहसान कया हन शुक्राना छो न गायो जरूर गाईंदासी अजीजान मल वौणन जी गाल ओहो कदो जह वट वौण होंदा कमद जी गाल ओहो कदो जह वट कमद होंदो जन इलाकन में वौण ही कोने को ओहे चौंदा ए चरिया वौणन जी गाल छो था कन पर जन वट वौण मौजूद आ ओहे गोकड़न जी गाल भी कंदा पुटी जी गाल भी कंदी चवण दे मुखे मुझा दोस्त औलिया अल्लाह जी गाल इन करे कंदा हूं जो अल्लाह जे जात असा जे नसीबन में रुगी वली आई वली अदना ने
दावा सा चौंदासी हेठों मथे थी तुझी मर्जी मथों हेठ ची तुझी मर्जी सोहणो अबू बकर सिद्दीक चौंदासी इन करे जो असांजो उमर फारूक चौंदासी फारूक आजम छो त असांजो उस्मान ज़िन्नूरैन चो इन करे असांजो मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शहर खुदा फातिह खैबर चो इन करे जो असांजो हसनैन करीमैन जो शान गायो इन करे जो असांजा सोने अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी के गायो इन करे जो असांजो इमाम रब्बानी के गायो असांजो ख्वाजा निजामुद्दीन के गायो असांजो दाता गंज बख्श हजवेरी के गायो असांजो ख्वाजा शम्स तबरेज के गायो असांजो भिटाई के गायो असांजो कलंदर के गायो असांजो मखदूम बिलावल के गायो असांजो पीर मिठा के गायो असांजो बशोरन वारे साईं के गायो असांजो सुणे साईं के गायो असांजो कंबर वारे जवान के याद कयो असांजो सजण साईं के सजड़ा कयो इन करे जो असांजो छा न दिनो आ खुदा तोखे सब कुछ मुझे रब तोखे दिनो आ ऐ मुसलमान जरा रुगी गौर कर जरा रुगी सोच कर मां एकदम चवी त मथे हला माहौल मुखे थोड़ो सादड़ो नजर तो अचे पर थोड़ो मथे हला तो जे डिठम त तवा के गाल समझ में अचे थी त पो मथे ही होंदासी न त हेठ लहण में उही देर कान थींदी आ मथे डाके डाके ते वजन लगाइबो आ हेठ किरण जे ला रुगी हिकड़ो झंप काफी आ हमरा हेठ जे फाको कंदो जी मुझा दोस्त अजीज इन करे किरण जेला वसीले जी जरूरत न होंदी आ पर चढ़ण ला वसीले जी जरूरत होंदी आ जेकॾहिं 30 फुटन ते वञणो आ तोखे त डाकन जो तोखे वसीलो सहारो वठणो पवंदो छो त 30 फुटन ते वञणो थे पर जे पंहिंजे पाण खे केराइणो थे त कंहिं बि वसीले जी जरूरत कोन्हे रुगी पाण मां हथ कढ पाण ई अचे फाको हेठि कंदे तूं फिक्र न कजां खिलंदे गाल याद अची वई हिकिड़ो वीचारो सादड़ो हो नशड़ो कंदो हो मवालड़ी हुयो रात जो टाइम हुयो इए वीचारो फकीर पंहिंजे हवाले सां खाई पी अचे मथे खट इन ते छित ते सुमी रहियो घर खे का चौ दीवारी कोन हुई निंड जे ख्याल में हमरा शिकार लगो पियो हो जरूरत पई नंढड़ी सोची हाणे हेठ कादे डाकण तो लहा इते ही कुंडड़ीअ में भला थोड़ो पानी हारे थो वठा समझी वियो हमरा निंड जे ख्याल में अखड़ियूं भी महटींदो ते हिकड़ो हथ अखड़ियुनि में हिकड़ो हेले उन का ख्याल लही हो त को मुझे घर जे मथों छित के चौ दीवारी काने नंढड़ी हुई मुझा दोस्त जेके चवंदा आहिनि हिकड़ी सिर लगल कान सिजी हमरा जो पैर जो थिड़कियो हमरा जे अंगण ते फाको कयो काथे फाको कई वरी चो जीअं जो अंगण ते हमरा फाको कयो फिलहाल त यार जा नशा टुटी विया खिलो न समझो यार जा नशा टुटी वया हमरा तकड़ में उथियो जो मथे तो घर वारा सभई भजंदा आया हिन जे जो भर में आया त निहारे पूछे तो दियो खबर ही दिबको काथे थियो छा तो पूछे गालायो छा तो पूछे ए दिबको काथे थियो निहारे चयो यो तो तू किरियो ची मां किरियो हां ची हां ची जे मां किरियो हां त पो पियो भी फिसी हुंदुस जे मां किरियो हां त पिसी पियो हुंदुस ऐ मुंहिंजा दोस्त अजीज कदे इन दुनिया जे नशे मां थोड़ो निकर याद रख खुदा जो कसम जॾहिं इश्क जे मंजिल ते थोड़ो अची त तोखे ख़बर पइजी वञे यार त यार आ उन जन्नत कंहिंजे लाइ ठाही आहे जवाब ॾे मूंखे जवाब दे मुखे पांजे ईमान सां बुधा त अल्लाह जे ज़ात के पूरी कायनात में सब का वधीक महबूब केरा जवाब दे केरा मदीने जो साईं जदे महबूब मदीने जो साईं सजी कायनात मां वधीक रब जो प्यारो आ ऐ उन जी उम्मत भी रब जी प्यारी आ त पो जन्नत अल्लाह ताला कह 3 मखलूक ला बनाई अच्छा जवाब दे मुसलमान जन्नत मुझे करीम रब तुझे ला बनाई अल्लाह ताला जन्नत पंहिंजे अंबिया जे दीवानन आशिकन ला बनाई कोई शक ना है पर जन्नत में पहरी वञण वारा मुझे मुस्तफा करीम जा दीवाना मुझे महबूब जा परवाना हुंदा अल्लाह ताला तोखे जन्नत ॾियण चाहे तो पर तू थोड़ो इन दुनिया जे नशे मां निकिर इन जन्नत वारे रस्ते जो रुगी थोड़ो गस वठ जिस त मुझो करीम रब केॾो न मेहरबान
मुझा दोस्त अजीज नंढड़े का नंढड़ी गलती हुजे या वडे का वडी गलती हुजे अल्लाह जे दरबार में रुगी तौबह करण जी देर आहे। ही जेको ही एडो वडो इज्तिमा थियो आहे, नाला भी मोहम्मद यूसुफ मरहूम नालो मोहम्मद यूसुफ बिरोही जे बख्शिश जे नियत सां अज जेका ही महफिल उन जे बचड़न सजाई आहे। मां तवां खां तो पुछां इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह मदीने जे ताजदार जे सदके मरहूम मोहम्मद यूसुफ के त इंशाअल्लाह बख्शिंदो, पर जेके आया हूं ईमान सां गाल कर झोल भरींदासीं या खाली वेंदासीं। जवाब दे यार कदे इए भी थियो आ त हिकड़े जे ला हड़ई गड थियन वरी डियण वारो चवे तहां हिकड़े ला गड थिया हो मां हड़ीनी के वंड दई तो छड्या। सोच त सही कह जो सदको आ जो मुझे मदीने वारे घोट जो सदको ए मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सदको आ जो मुझो आका करीम अलैहि सलातो वसलाम तोखे बुधाए रहियो आ। ऐ मां मुस्तफा जा उम्मती, ऐ मां मुस्तफा जा गुलाम, दिस त सही त मुझे करीम रब जा केतरा कुर्बान तुझे मथा दुनिया में है तदे भी तुझे मथा मेहरबानियो। तवज्जह कर अल्लाह जे महबूब फरमायो मंजार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा। मदीने जे मीर फरमायो चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं भी को शख्स मंजार जेको भी ज़ियारत कंदो कंहिंजी कबर वालिदैहि, मिशका शरीफ जी हदीस आ, पंहिंजे मां पीउ जे कबर जे ज़ियारत ला वींदो जेको भी वींदो हुजूर जे हदीस में इहो लिखल नाहे अगर मौलवी वींदो, अगर पीर साहब वींदो, अगर निमाजी वींदो, अगर हाजी वींदो, अगर गाजी वींदो, न तवज्जह मंजार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा। मदीने जे ताजदार फरमायो जेको शख्स भी पंहिंजे अबे अम्मा जे मज़ार ते वींदो या उन्हनि बिन्ही मां कंहिं हिक जे मज़ार ते वींदो कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े रुगी अबे अम्मा जे मज़ार ते वींदो मुझो मदीने जो साईं सर्टिफिकेट ॾेई रहियो आ गुफिर लहू। अल्लाह जी ज़ात उन मज़ार ते वींदड़ खे मुआफ़ करे छॾींदो। वयो छा जेला त दुआ घुरा त अल्लाह मुझे अम्मा के मुआफ़ करे। कबर ते छा जेला वयो दुआ घुरा मुझो रब्बे करीम मुझे बाबा के मुआफ़ करे। मुझे मदीने जे साईं फरमायो ओ अब्बे अम्मा सा वफा करण वारा, ओ अब्बे अम्मा के याद करण वारा, ओ अब्बे अम्मा जे मज़ार ते वञण वारा, तुझो पढ़ण बाद में तुझी दुआ बाद में बस रुगी तुझे वञण जी देर आ। पहिरीं तरफ तोखे गुनाहन खां आजो करे छॾींदो आ, न रुगी गुनाहन खां आजो कंदो आ। कुतिब बर्रा मुझो बेनियाज रब तुझो नालो पंहिंजे नेकन जे लिस्ट में भी लिखराए छॾींदो आ। ऐ मुस्लमान जेकॾहिं अबे अम्मा जे मज़ार जी रुगी ज़ियारत करण सां अल्लाह गुनाह मुआफ़ कंदो आ। ॿुधा उन अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान जी तिलावत कबी त रब राज़ी थींदो या कोन थींदो? जवाब दे थींदो या कोन थींदो? हदीस जा लफ्ज़ चाहन कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े तू चवंदो ही न सती महरम शरीफ ते, अठी महरम शरीफ ते, नाई महरम शरीफ ते, ॾहीं महरम शरीफ ते। ही त अज़मत आहे मुझे दिलबर हुसैन जी, हे त मक़ाम आहे मुझे सुहिणे हुसैन जो जेको तुंहिंजे असांजे ज़मीरन खे झिझोड़े थो। ओ निंड में पियलो, ओ सुस्तो, ओ सफ़ा कमजोर भला जे 12 महीना न वियाओ त अॼु मां हुसैन खे यादि करे ई पंहिंजे अबे अम्मा जे मज़ार ते वञो।
हे त अज़मत हुसैन खे सलाम आ जेको तोखे जिन जोड़े घर मां ज़ोरीअ थो कढे न थी त ज़ाल कढई वरना हुकुम इहो आ त हर जुमे ते अबे अम्मा जे मज़ार ते वञ त रब तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे छॾे हर जुमे जे दिहाड़े अज़ीज़ाने मन अबे अम्मा जे मज़ार ते हर जुमे जे दिहाड़े वञण वारे जे लाइ अल्लाह जे महबूब सर्टिफिकेट अता फरमायो मुंहिंजो बेनियाज़ रब उन जा गुनाह मुआफ़ फरमाईंदो इहे भी हबीब फरमायो जंहिं ज़ियारत कई जॾहिं ज़ियारत करण वारे जा अल्लाह गुनाह मुआफ़ तो फरमाए ॿुधायो जेको अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान पढ़ंदो रब उन जा गुनाह मुआफ़ कंदो या कोन कंदो पर मां त अञा तोखे वधाए चवां जेकॾहिं को कम नथो थिए जाॾे वञी थो जवाब थो मिले बजाए कंहिं तावीज़न वारे ॾे वञण जे चवंदी कारी मुर्गी खणी आ तो ते बंदश लगी पई आ कारो बकर खणी आ हीअं थियो पियो आ अगर अमड़ तुंहिंजी ज़िंदा अबो तुंहिंजो ज़िंदा देर न कर अमड़ जे कदमन खे चुमी ॾेई चओ अम्मा ओ मुंहिंजी जी जल अम्मा मां जे ला मुझे महबूब फरमायो आ त अमड़ जी दुआ रब औलाद जे हक में रद कोन कंदो आ अमड़ जे कदमन खे चुमी ॾे धरणो हणी वेही रहो जेकॾहिं कमु कराइणो थिए अबे जे कदमन में चंबड़ी पो मुंहिंजा बाबा साईं कोन उथंदुसि काॾे कोन वेंदुसि मूंखे दुआ कर जी जल अमड़ जे कदमन मां न उथ दिल पर पीउ जे कदमन मां न उथ पर जेकॾहिं अॼु मोहम्मद यूसुफ जे बचड़नि जो कमु नथो थिए चवे थो बाबो मौजूद नाहे दुनिया में ज़ाहिरी तौर ते मौजूद ना है कब्र में अज भी मौजूद आ वञी कब्र जे पेरां दी अखां वेही धरणो हणी वेही रहो अल्लाह जे दरबार में सवाल कर अबे के चओ ओ मुझा दिल बर बाबा मुझे करीम रब के मुखे राजी करे दे इस त तुझो बाबल तो घुरे तो रब राजी थे थो या न थो थे ऐ मुसलमान पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में गाल चढ़िए या करे तो वठा मंज़िल पो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुक़द्दस ज़मानो प्यारो ज़मानो छा ज़मानो हुंदो जॾहिं मुझे महबूब ते गुलामन जी निगाह पई हुंदी आए सुभान अल्लाह पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो हिकड़े घर के बाह लगी छा लगी ॻाल्हायो घर के बाह लगी औरत जो नंढड़ो बचड़ो घर में पींघे में छॾे वई आ औरत पाण बहराड़ीअ जी आ बहराड़ीअ में गाह जे हवाले या कंहिं लाबार जे हवाले या पाड़े में कंहिं घर में वयल आ पंहिंजे घर में मौजूद नाहे जीअं जो बाह जा उल्ला ॾिठई मां हूंदी आ मां चो मां हूंदी आ जी जल अम्मा जो पंहिंजे घर में बाह जा उल्ला ॾिठा तां कंदी डोड़ंदी आई घर सॼे के बाह वकोड़े वई हुई कंहिंखे बि ख़बर कान हुई त को मासूम खीर पिया को बचड़ो अंदर सुतो पियो आ लेकिन माउ खे ख़बर हुई त मुंहिंजो जिगर जो टुकड़ो अंदर सुतो पियो आ जी जल दाहूं कंदी आई दुनिया रोकियो बाह वॾी आ कख पन साड़े रही आ लेकिन मां जो प्यारो हो जंहिंजी बाह ते निगाह नाहे पंहिंजे मामदा जे हथा मजबूर आ न रली खयई न पाणीअ जो दिलो हयई न कपड़ा आला कयई इहे बच्चे जे मोहब्बत में बाह में काहे पई आ हेॾो अमड़ बाह में काहे पई आ ओॾो रब्बे ज़ुल जलाल हुक्म ॾिनो ओ मीकाईल जी रब्बे जलील बाह के चइजा ख़बरदार थे मता मुझे बानी जे वार खे भी विंगो कयो थई
छो त मां बेनियाज रब पैदा कंदड़ मां अल्लाह औलाद ॾींदो मां अल्लाह लेकिन मां अल्लाह पैदा मां कंदो लेकिन जिस्म इन मां जो इस्तेमाल कंदो खून अबे मां जो हूंदो आहे जिस्म न मां जो हूंदो आहे मां बेनियाज रब पंहिंजे कुदरत सां सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما कुरान बुध ऐ मुंहिंजा दोस्त कुरान बुध चवंदो हई त 40 हो छो था कयो ॿुधंदा आहियो न अॼु कुरान बुध पंहिंजे मुंहं सां सोच जा अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए रहियो आहे जॾहिं जी जल मां जे पेट में जॾहिं जी जल मां जे पेट में अल्लाह जे हुकुम सां उहो पाणी गॾु थींदो आहे त पूरनि 40 ॾींहनि ताईं उहो पाणी रहंदो आहे वरी अॻियनि 40 ॾींहनि ताईं उहो लोथड़ो बणिजी वेंदो आहे वरी अॻियनि 40 ॾींहनि ताईं उन में अल्लाह ताला जे कुदरत सां हॾियूं पैदा थींदियूं आहिनि वरी अॻियनि 40 ॾींहनि ताईं उन हॾियुनि जे मथां मांस ईंदो आहे वरी अॻियनि 40 ॾींहनि ताईं उन जी इंसानी सूरत ठहंदी आहे रब तो मूं जहिड़ो इंसान बनाईंदो आहे घणा 40 अमड़ जे पेट में गुज़ारे जवाब दे जी जल अमड़ जे पेट में मुझे बेनियाज रब फरमायो उन रत मां लोथड़ो बनाईंदो माया मगर ग़िज़ा उनखे मां जे इन खून जे ज़रिए ॾेई छॾींदो हां उन लोथड़ीअ खे हॾियूं मां बनाईंदो हां लेकिन पेट इन अमड़ जो इस्तेमाल कंदो हां जेका इन बच्चे जी मां मां अल्लाह उन हॾियुनि जे मथां मांस ॾींदो हां मगर खून इन मां जो मां अल्लाह इस्तेमाल कंदो हां उन मां के खून ॾियण वारो भी मां मुझो बेनियाज रब तो फरमाए मां पैदा कंदड़ हीअ संभालींदड़ मां अल्लाह बचड़ो ॾींदड़ हीअ बचड़े खे ॿुधाईंदड़ बचड़ो मां पैदा कंदो हां इन अमड़ जे पेट में खीर मां ॾींदो हां लेकिन हथड़न सां मां ॾींदी आहे बचड़ो मां ॾींदो हां मगर उनखे पहिरों लफ़्ज़ अल्लाह इहा मां सेखारींदी आहे बचड़े खे टंगू मां रब ॾींदो हां हलण इहा मां सेखारींदी आहे बचड़े खे दिमाग़ मां ख़ुदा ॾींदो हां मगर ॻाल्हाईंदी इहा मां मुंहिंजो बेनियाज रब तो फरमाए इन करे मां अल्लाह जे ज़ात पंहिंजे पाक कुरान करीम में हिकड़ी जगह ते न ॿिन जगहुनि ते न टिन जगहुनि ते न चइन जगहुनि ते न 5 जगहुनि ते पाक कुरान करीम जे अंदर मुझे अल्लाह जे ज़ात पंहिंजे इबादत खां बाद में अगर ॿियो हुकुम ॾिनो वा त अबे ऐं अम्मा जो मुझे रब हुकुम ॾिनो चई त कुरान पढ़ा कुरान बुध रब जो कुरान पंहिंजे अमड़ सां कड़ो ॻाल्हाइण वारा पंहिंजे दिल पर पीउ खे कुराड़ो चई सॾण वारा ख़बरदार थी पंहिंजे पीउ खे कुराड़ो ॾिसी करे ज़ाल खे चवण वारा बाबे जी दिल में न कर दिमाग़ ख़राब अथसि अम्मा जो ख़्याल न कर चरी थी वई आहे ओ पोड़ियाणे बस कर ख़बरदार थी मुझे रब जो कुरान ॿुध मुझो अल्लाह तोखे सख़्ती सां हुकुम करे रहियो आहे त जॾहिं तुंहिंजो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि उन्हनि जे हथ मां कमाइण जी ताक़त हली वञे उन्हनि जे ज़ुबान मां रोब हलियो वञे उन्हनि जे पेरनि में उहा ताक़त न रहे मुझो अल्लाह तो फरमाए ख़बरदार थी जा इन्हनि सां कड़ो न ॻाल्हाइजां मां रब कॾहिं बि माफ़ को न कंदो माए वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना
अड़ी दिल सा दुआ कर मिठड़ी अमा ओ वनी मुल्क मदीने जो घटियों घुमा अड़ी दिल सा दुआ कर। याद रखी छल जा ये रुगी मौलूद न समझ जा या एक अटल हकीकत अमड़ जे जुबान मां दुआ निकरंदी वेंदी आ मुंहिंजो रब कबूल कंदो वेंदो आ। मोटा पोइते गाल रहिजी न वञे ज़हन में अचे वई उन अमड़ जी गाल पे कयम जेका काॾे वई जो अंदर बाह में गाल पूरी कया रहिजी न वञे जी जल बाह में काहे पई अल्लाह ताला जे ज़ात हुक्म कयो मीकाईल जी रब्बे जलील बाह के जो खबरदार मता मुझे बानड़ीअ जे वार खे भी विंगो कयो थई मां बच्चे जे प्यार में हली वैया काॾे वैया अंदर बाग में वनी बचड़े के खणी करे छातीअ सां लाए जेडी मल बाहर निकती आ त बाहरे कान थी निहारे दर खां बाहर निकरी करे हिय जो पोइते निहारे त कख पन सड़ी रहियो आ मगर हिन के रब हिफाज़त में रखी। या अमड़ कहजे मोहब्बत में अंदर वही गाल है मुसलमान कहजे मोहब्बत में वही बच्चे जे या अल्लाह जे इश्क में वही जवाब दे चई तो कुरान जो दलील अल्लाह जे कुरान जो दलील सजन साईं जो गुलाम ॾियण जे ला तैयार आ। कुरान करीम के खोल बीबी हाजिरा जेके सफ़ा ऐं मरवा ते डोड़ू पातियूं हुयूं अल्लाह जे जिक्र जेलान मुझा दोस्त अजीज नफलन जेलान तवाफे काबा जेलान इबादत जेलान केडी मल सफा ते पई वने केडी मल मरवा ते पई वने छा जेला पई वने मन पानी जो को ढुकड़ो मिले त मां पांजे बच्चे जी जिंदगी बचाया। बीबी हाजिरा बच्चे जे प्यार में डोड़ी रही आ इन प्यार के मुझे रब एडो तक कबूल कयो आ जो कयामत ताईं जेके हाजी हज करण वारा या उम्रे करण वारा जैसी सफा मरवा ते इए डोड़ू न पाइंदा तेसी अहकाम मुकमिल को न थींदा। मुझो रब एडो अमड़ अबो जे जो नालो आ उन सा प्यार कंदो आ। अजीजा ने मन एडा उन न्याणी पांजो बचड़ो बाहर खणी करे पोइते जो निहारी तवज्जो पोइते जो निहारी बाह कख पन साड़े रही आ ओ बार छाती सा न हुन सा गाल्हाई न हुन सा गाल्हाई छो त जेते एतरी मेहरबानी थी वे उन जी अंदर जी अख भी खुली वे बचड़ो सीने सा लाए सिधो मुझे महबूब जे दरबार में आईया काथे आईया वरी चो काथे आईया चो यतीमन जे यार जे दरबार में आई गरीबन जे आका जे दरबार में आईया उन महबूब जे दरबार में आईया जेको महबूब फरमाइंदो आ हे मासूम बचड़ा जन्नत जा गुल इन मासूमन बचड़न सा प्यार कयो इन मासूमन बचड़न सा प्यार करण वारे सा मुझो रब प्यार कंदो आ। उन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में पंहिंजे सीने सा छाती सा लाए उन बचड़े के खणी आई आ मुझे आका दे निहारे अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह फिदा का अब्बी व उम्मी मुझो अब्बो भी तो ता कुर्बान मुझी अम्मा भी तो ता कुर्बान ओ मुझा मदीने जा ताजदार नंढड़ो अर्जड़ो करण थी चाहिया मुझे आका फरमायो पुछ अल्लाह जी बानी अर्ज़ थी करे मुझा आका मां हिन बचड़े सा वधीक थी प्यार कया या मुझो रब पांजे बाने सा वधीक थो प्यार करे।
तवज्जह कर, ओ व्याज वठण वारा तवज्जह कर, ओ गरीबन जो दिलियूं दुखाइण वारा तवज्जह कर, ओ दौलत जे ज़ोर ते मिस्कीनन जे दिलनि खे दुखाइण वारा तवज्जह कर, ओ कुर्सीअ जे बावर ते अची करे मिस्कीनन मज़लूमन खे तकलीफ़ ॾियण वारा गौर कर त मुंहिंजो मदीने जो मीर जवाब कहिड़ो ॾेई रहियो आहे। यादि रखी छॾ, इंसान ज़ात खे दुखाए न, रंजाए न, इंसान जी खिदमत कर, छो त मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजो रब तो फरमाए अल खल्क़ु अयालुल्लाह, ये मखलूक मा रब जो अयाला, जेको हिन सां प्यार कंदो मां रब उन सां प्यार कंदुसे। मशहूर मारूफ हिकायत दिल में चढ़ी आई आहे। हिकिड़ो नौजवान हुयो, उनखे फांसीअ जो ऑर्डर थी वियो, पाड़े में को खून थी वियो, उन जे बुनियाद ते जज ऑर्डर फांसीअ जो कयो। उन जी मां जज ॾे क़ुरान करीम खणी वई त मां हिन क़ुरान करीम ते गवाही ॾियण जे लाइ तयार हां त उन राति जंहिं राति ही खून थियो आहे, हे मुंहिंजो बचड़ो मूंसां गॾु सुतो पियो हो, मुंहिंजे पासे में खटड़ी हुई, अल्लाह जो कुरान गवाह ॾेई ज़मानत थी ॾियां मुंहिंजा जज, मुंहिंजो बचड़ो बेॾोही आहे, मुंहिंजे बचड़े खे फांसी न ॾियो। जज साहब फांसीअ जो ऑर्डर कुझु ॾींहंनि लाइ मुअखर करे राति जे टाइम ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत खे घुराए उहो परदो मथों जजनि वारो पाराए, छो त अॼु वारो सिस्टम न हुयो, हक़ीक़त वारो सिस्टम हुयो। उहो पर्दो पाराए पाण फरमायो तूं लिख त न तूं फांसी माफ़, औरत लिखे त फांसी माफ़, लिखजी वञे त फांसी। उन जज निहारे चयो ॻाल्हि ॿुध, तूं हिकु मां आहीं, तुंहिंजे मथां यकीन आहे, तूं कूड़ नथी हणी सघी, तुंहिंजे अखियुनि जा लुड़क ॿुधाइनि था त तूं सची आहे, मगर यकीन सां चवां थो अगरि तुंहिंजे बचड़े इहो खून न कयो आहे, हुन को न को गुनाह अहिड़ो ज़रूर कयो आहे जंहिंजी रब उन खे सज़ा ॾेई रहियो आहे। राति थी जज उन मुल्ज़म खे घुरायो, ॾे ख़बर हेॾ खून कयो अथई न मुंहिंजा साईं, हेड़ो कसम खून कोन कयो आहे। जज चयो तुंहिंजी मां गवाही ॾेई चुकी आहे, तो खून कोन कयो आहे, पर सोच ज़िंदगीअ में को अहिड़ो तो ॾोह कयो हुजे जंहिं तां मुंहिंजो राणो तो ते नाराज़ थियो। सोची गौर कर मुसलमान, सोची चवे तो जज साहब हिकड़ी ॻाल्हि यादि थी अचे, कहिड़ी ॻाल्हि आहे? चवे तो हिकिड़ो पाड़े जो गॾो हुयो जेको रोज़ राति जो मुंहिंजो गाह खाई वेंदो हो, हिकड़ी राति कढियुमि, ॿी राति कढियुमि, मगर गॾ मुड़न जी न कई, मजबूरन राति जे पेट में उन गॾ खे कुहाड़ियूं हणी मारे खॾ खोटे पूरे छॾियुमि। ॿियो कोई जुर्म यादि नथो अचे, हिकिड़ो इहो जुर्म यादि थो अचे। उन जज चयो सॼी राति अल्लाह जे दरबार में इन गुनाह खे आॾो रखी तौबहूं कर, सॼी राति तौबहूं कयईं। जीअं जो सुबुह जो टाइम थियो जज लिखण शुरू करे कलम सां त फांसीअ जो ऑर्डर आहे, बेनियाज़ जे हुकुम सां लिखजी वञे त हिन तो फांसी मुआफ़ आहे। सोच मुसलमान, मुझो बेनियाज रब बेनियाज थे, जानवर खे बिन बिना सबब जे दुखाईंदे मुझो अल्लाह ओहो भी हिसाब वठंदे। तू त इंसानन जे दिलन खे तड़पाईंदो है, पंहिंजे नफ्स जे खातर पंहिंजे पान खे खुश करण जे ला ओ मिस्कीनन गरीबन खे दुखाइण वारा। को गरीब बीमारी जे सूरत में चे चवई थो ओ अमीर मुखे 1000 दे, मां घर वारी जो इलाज कराया। तू चवी तो दींदो सही पर 1500 दे, तोखां खुदा जो खौफ विसरी तो वने त जेको मिस्कीन 1000 न तो दई सके 1500 किथों दींदो। कुछ ॾींहं अग में मुझा दोस्त अजीज तनवीर नाले उन नौजवान शख्स जी मुझा दोस्त उहा वीडियो वायरल थी जह रोंदे सुदका भरींदे चयो त मां फलाणे इलाके जो हां, सांगड़ जे इलाके जो हां, हे जहर जी बोतल मुझे हथ में आ, खुदकशी कया तो पर उन का पहले सबब दुनिया के बुधाया तो। मिस्कीन गरीब हुयुसे, अमड़ बीमार हुई, घर में बीमारी
बीमारी हुई, हालत नाखस्ता हुई, अमीरन फलाणन फलाणन को पैसा वरतम, उन्हनि व्याज जे मथां व्याज, व्याज जे मथां व्याज एतिरो थी वियो जो हाणे मुंहिंजी ज़िंदगी जीअण जे क़ाबिल न रही। अॼु मां मजबूर पंहिंजे पाण खे ज़हर पी इंतहा थो वञा, दुनिया खे ॿुधायां थो त इन व्याजनि खे ॿुधाइजो त हिकिड़ो मुनवर त मरी रहियो आहे, पर हज़ारे मुनवर पैदा थींदा जेके तव्हांजो जीअण हराम करे छॾींदा। ओ व्याज वठण वारा, तूं सोच अगर तुझे जुल्म जे करे कंहिं मुसलमान खे का तकलीफ़ पहुती, छा मुंहिंजो रब तोखे मुआफ़ कंदो? मदीने वारो तोखे मुआफ़ कंदो? ॻाल्हायो मुसलमानो, इहा तकरीर न खपे, वो मिर्च मसालन वारी खपे छा? ॻाल्हायो छा था चओ? अज़ीज़ाने मन हे रूह जी कट लाहण वारी तकरीर आ, छो त सजण साईं जो फ़कीर फ़कीरनि में आयो आहे। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे ॻाल्हियूं पियो करे, हज़ारे तकरीरूं मुंहिंजे मुर्शिद सजण साईं जूं ॿुधो। हर तकरीर में इहो हुकुम हूंदो फ़कीरनि खे पंहिंजे घर वारनि सां भलो, पंहिंजे बचड़नि सां भलो, पंहिंजे ओड़े पाड़े सां भलो हलो। अर्ज़ पे कयुमि मदीने जे ताजदार जे दरबार में, औरत अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुंहिंजा महबूब, मां हिन बच्चे सां वधीक प्यार थी कयां या मुंहिंजो रब पंहिंजे बाने सां वधीक प्यार थो करे? मुंहिंजे करीम आका जे अखियुनि में लुड़क अची विया। मुझे मदीने जे मीर फरमायो, ओ अल्लाह जी बानी, ओ अल्लाह जी बानी, तू छा प्यार कंदी? तू त हिकड़ी मां, हिक मां जेतिरो प्यार करे रही आ। मुंहिंजो करीम रब 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बाननि सां प्यार कंदो आ। ऐ मुसलमान, मुझो करीम रब पंहिंजे बाने सां 70 अमड़नि खां वधीक प्यार थो करे। अल्लाह ईअं कोन फरमायो त मां वॾेरे सां प्यार कंदो हां, हारीअ सां न। रब ईअं कोन चयो त मां उस्ताद सां प्यार कंदो हां, शागिर्द सां न। रब ईअं कोन फरमायो त मां पीर सां प्यार कंदो हां, मुरीद सां न। मुंहिंजा दोस्त, अल्लाह जे महबूब फरमायो, मुंहिंजो रब पंहिंजे बानड़े सां 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आहे। त ऐ मुसलमान सोच, जैसा मुझो रब एतिरो प्यार करे, जे उन जी दिल ईज़ाईंदे त मुझो रब तो सां राज़ी थींदो या नाराज़ थींदो? केतिरियूं भी निमाज़ूं पढ़, केतिरा भी हज कर, केतिरियूं भी खैर खैरातूं कर, पर जेकॾहिं अल्लाह जे मखलूक सां तुंहिंजो रवैयो सुठो नाहे त यकीन ॼाण त मुंहिंजो रब तो मां राज़ी नाहे। जेकॾहिं अबे अम्मा सां तुंहिंजो रवैयो मुनासिब नाहे, अबो अम्मा तो मां राज़ी नाहे, त 100% पक समझ त न खुदा तो सां राज़ी आ, न मदीने जो ताजदार तो सां राज़ी आ। वरन अम्मड़ जे ला त मुझे आका जो फरमान निहार। मदीने जे साईं फरमायो, मां इमामुल अंबिया मुसल्ले ते मौजूद हुजा, अल्लाह जी नमाज फर्ज अदा कंदो हुजा, ऐं मां मुस्तफ़ा के मुझी अम्मड़ सदड़ो करे त मां नमाज छॾे पंहिंजे जी जल अम्मा खे जी चई हलियो वञा। ऐ कलमे वारा मुसलमान, मुझो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तोखे जन्नत जो आसान रस्तो ॿुधाए रहियो आ। तोखे ख़बर नाहे उन सहाबी रसूल जी जेको ख़िदमत में आयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिहाद ला दिल तड़पी रही आ, शहीद थियण ला दिल तड़पी रही आ। मुझा महबूब मुस्तफ़ा मूंखे इजाज़त दियो त मां जिहाद ते हला। मुझे करीमा का फरमायो, दे खबर तुझी अबो ई अम्मा जिंदा? हा मुझा आका, मुझी अम्बड़ कुराड़ी जिंदा। मुझे महबूब फरमायो, वञी पंहिंजे अम्बड़ जी खिदमत कर, रब तोखे घर वेठे जिहाद जो सवाब अता करे छॾींदो।
यह हकीकत या फ़कत गालियूं गालायो यह हकीकत जन्नत काथे अचो अम्मा जे कदमन में कुरान पे पढ़ियुम कुरान करीम जी तिलावत पे कयम मुंहिंजा दोस्त अजीज लागी थियूं आयतुनि जो वाइदो कयो थम अॼु अबे ऐं अम्मा खां हेॾे होॾे नथो वञा इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी रही त कंहिं ॿिए मौक़े ते मज़ीद कुझु ॻाल्हाईंदासीं मुंहिंजा दोस्त अजीज मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो वबिल वालिदैन इहसाना पंहिंजे अबे अम्मा सां सिले रहमी इख्तियार कयो अॻिते मुंहिंजे बेनियाज़ रब जो क़ुरान 15 पारे जो ॿियो रुकू पूरो थी वियो टियों रुकू खोले पढ़ मुंहिंजो अल्लाह छा थो फरमाए इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा छा पढ़ियो गालायो छा पढ़ियो 15 पारे मां ॿियो रुकू ख़त्म करे 3 रुकू मां मुझे अल्लाह जो कुरान ॿुध अबे अम्मा जे ला रब कीअं थो समझाए इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा रब तो चवे जॾहिं तुंहिंजो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि छा थियन जॾहिं अबू अम्मा जवान हूंदा आहिनि मोचड़े खां डिॼंदो आहे सभु को नंढे खां सभु को डिॼंदो आहे अबे जे चमाट खां डिॼंदो आहे जॾहिं अबू अम्मा कुराड़ा थी वञनि या उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो बि कुराड़ो थी वञे मुंहिंजो अल्लाह तो क़ुरान में फरमाए ऐं मुंहिंजा बाना फला तकुल लहुमा उफ़्फ़िन ख़बरदार थी जा मता न कुराड़ीअ जी जल मां खे उफ चवी मता कुराड़े बाबे जियाडो उफ कुची वला तन्हरहुमा उन्हनि खे झिणक न ॾिजा उन्हनि सां कड़ो न ॻाल्हाइजा उन्हनि सां तकड़ो न ॻाल्हाइजा ईअं न चइजा कुराड़ा बस कर कुराड़ी बस कर हो सॾड़ो कंदा वञनि तूं जी जी चवंदो वञ त तुंहिंजो रब दरजात बुलंद फरमाईंदो वेंदो अम्मा सॾड़ो करे तूं जी चओ अबो सॾड़ो करे तूं जी चओ उबतो सुबतो न ॻाल्हाइजा दड़को न ॾिजा कड़ो न ॻाल्हाइजा मां नथो चवां रब्बे ज़ुल जलाल जो क़ुरान तो फरमाए वकुल लहुमा क़ौलन करीमा जे अबे जी जलमा सा ॻाल्हाइजा जो तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे जी जल अमर जे आवाज़ खां मथां हो न थे तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे अबे जी आवाज़ खां मथां हो न थे अॻिते त निहार मुंहिंजे रब खे ख़बर आहे ग़रीब अण पढ़ियो त ईअं कंदो मथां जेको दौलतमंद हुजे डॉक्टर साहब समझे हज़ारे मरीज़ ॿाहिरि वेठा आहिनि मां डॉक्टर थी घर में आयो हाँ इंजीनियर समझे त मां इंजीनियर थी घर में अचा मिनिस्टर समझे मिनिस्टर थी घर में अचा मुझो रब तो फरमाए खबरदार थी जो वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा जॾहिं अबे अम्मा जे आॾो पहुचो हे जेका पंहिंजा पर रहन ये हेठां करे अचजो परनि जो रब क़ुरान में ज़िक्र करे रहियो आहे यानी पखी परवाज़ कंदो पर खोलींदो आहे जॾहिं हेठि लहंदो आहे त पर पंहिंजा बंदि करे छॾींदो आहे
मुझो बेनियाज रब तो फरमाए तोखे इंजीनियर बनायो थम, तोखे डॉक्टर बनायो थम, तोखे मिनिस्टर जी ओहदो दिनो थम, तोखे वजीर आला बनायो थम, तोखे चीफ बनायो थम, तोखे सेक्रेटरी बनायो थम, तोखे वजीर आजम बनायो थम। अल्लाह फरमाए तो दर रखूं बाहर, ये सभई ओहदा तुझा बहाल हल, पर जदे घर जो दड़ो अंदर टपी अबे ऐं अम्मा जे साम्हूं अची वजीर हुजी वजीर थी न अचजा पर बशीर थी अचजा, डॉक्टर हुजी डॉक्टर थी न अचजा पर नंढड़े लाकू वारो नज़ीर थी अचजा, वजीर आज़म है वजीर आज़म थी न पर नंढड़े लाकू इमरानड़ो थी अचजा। अबे अम्मा जे साम्हूं उहदा छॾे पहुच जा, मुझो अल्लाह तो फरमाए तू पंहिंजा उहदा दर रखूं पोइते छॾे पोइ पंहिंजे अबे ऐं अम्मा जे आॾो हाज़िर थी मां रब वाइदो थो कयां, जीअं दरड़े खां ॿाहिरि निकिरंदे तुंहिंजे उहदनि खे पीणो मां रब करे छॾींदुसि। असां वटि ईअं थींदो आहे, अल्लामा साहब जॾहिं घर में ईंदो आहे त ॾसींदो आहे त मां मौलवी साहब आहियां, डॉक्टर इंदो आ घर में त महसूस कराइंदो आ मां कि मां डॉक्टर हां। ओ मुंहिंजा दोस्त दौलतमंद इंदो आ घर में अमड़ के महसूस कराइंदो आ। केडी न बदकिस्मती जी गाल हा, केडी न बदकिस्मती जी गाल हा। ओ मुंहिंजा दोस्त बच्चो जॾहिं नंढड़ो हुंदो आ त अब्बो अम्मा हुन जे ॻाल्हाइण ला सिकंदा हन, ऐं बच्चो जॾहिं जवान थींदो आ तॾहिं अब्बो अम्मा हुन जे ॻाल्हाइण ला जवान बच्चा अब्बो अम्मा इन करे डिजंदा हन त का अहिड़ी ॻाल्हि न कढो जंहिंमां असांजो बच्चो नाराज़ न थिए। ऐं मुसलमान इहा तुंहिंजे बर्बादीअ जी अलामत आहे। तुंहिंजी अम्मा ऐं तुंहिंजो अब्बो एतिरा तो मां राज़ी हुजनि जो हू इंतज़ार कनि त केॾी महिल तो असांजे दिलि जिगर जो टुकड़ो अचे त पंहिंजे अंदर जो हाल उन सां कयूं। जैडी तुझे अबे ऐं अम्मा तो सां दिल जो हाल कयो ऐं तो दिल सां ॿुधी करे उन्हनि जी इज्जत करे उन्हनि जे दर्दन जी दवा कई, पक समझजा त मुंहिंजो रब भी तो ते राज़ी आहे, त मदीने जो घोट भी तो ते राज़ी आहे। कुरान करीम जे आयतुन जो वायदो कयम पढ़ंदो हला अॻिते मंज़िल तय करणी आहे। इहा त हिकिड़ी आयत पढ़म, अच ॿी आयत में अल्लाह जे ज़ात फरमायो व इज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इस्राईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल बनी इसराइल खे भी रब यही फरमायो। अच कुरान करीम जी टी आयत ॿुधाए मुझे बेनियाज रब फरमायो अनिश्कुरली वले वालिदैक व इलैयल मसीर। मुझे अल्लाह फरमायो मां रब जो भी शुक्रानो अदा कर ऐं उन खां पोइ पंहिंजे अबे ऐं अम्मा जो भी शुक्रानो अदा कर, छो त पैदा त तोखे मूं कयो आहे मगर झोलीअ में जीजल मां खणी तोखे निपायो, वजूद त तोखे मूं ॾिनो आहे मगर पेट में हेतिरो वज़न खणी तुंहिंजी जीजल मां हली आहे, ज़ुबान त तोखे मूं ॾिनी आहे मगर ॻाल्हाइण तुंहिंजे अमड़ तोखे सेखारियो आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए मां रब जो भी शुक्रानो अदा कर ऐं पंहिंजे अबे अम्मा सां भी सिले रहमी इख्तियार कर। अबो अम्मा राज़ी त मां ख़ुदा भी तो मां राज़ी, मुंहिंजो महबूब भी राज़ी थी पवंदो। हिकिड़ो नौजवान हो पंहिंजे अमड़ सां प्यार कंदो हो, छा कंदो हो प्यार कंदो हो। सोचींदा आहिनि कुझु माण्हू त अमड़ जो घणो ज़िक्र छो थो कयो वञे, गौर सां ॿुध। सहाबी आयो हबीबन जे दरबार में अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे खिदमत जो सब खां वधीक हकदार केरा? मुझे आका फरमायो तुझी मां।
आका बे नंबर ते हुजूर फरमायो तुझी मां। आका टे नंबर ते आका फरमायो तुझी मां। चौथे नंबर ते महबूब फरमायो तुझो बाबो। याने पी जे मुकाबले में टे हिस्सा वधीक अमड़ जो महबूब हक बुधायो आ। छो बुधायो आ चई तो कुरान पढ़ी बुधाई। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहा ववदअतहु कुरहा वहम्लुहु वफिसालुहु सलासून शहरा। मुझे बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो ऐ इंसान ऐ इंसान अज आईने जे साम्हूं भी चवी तो मख भी मुझे मुहते न हुजे। अज आईने जे भी साम्हूं चवी तो त निशान भी न हुजे। पंहिंजे सोहणे चेहरे दे निहारे दुनिया में नाज करे हलण वारा उहे ॾींहं न विसार जॾहिं तो में खाइण जी भी ताकत न हुई। हथड़ा भी न पियो चोरे सघी। इहा जी जल मां हुई जे तोखे छातीअ सां लाइ पंहिंजे जिस्म जो खीर प्यारियो हुयो। उन ॾींहंनि खे यादि कर जॾहिं तुंहिंजे हथड़नि में फीडर झलण जी भी ताकत न हुई। तोखे चमचनि सां खीर कंहिं प्यारियो। उहे ॾींहं यादि कर जॾहिं सियारे जी राति हुई। पारा पइजी रहिया हुया तोखे मोशन थी वया। तुंहिंजा कपिड़ा किना थी वया। सियारो चवे अज न त कॾहिं पवां। इहा जी जल मां हुई जंहिं सियारे जी परवाह न कंदे तोखे पानी जिस्म ते न हयो। मतां मुंहिंजे बचड़े खे थधि लगी वञे। तोखे पंहिंजे जिस्म जे कपड़नि सां उघंदे उघंदे तोखे सियारे खां बचाए पाण वञी पारे में पंहिंजो जिस्म धोई ईंदी हुई। इहो सच आहे। ऐं मुसलमान पो उन अम्मा सां लेखो तो करी शर्म अचण घुर्जे। नौजवान तोखे उन जी जल सां लेखो तो करी। उन अब्बे सां लेखो तो करी जेको तो में हलण जी ताकत न हुई। पंहिंजे कुल्हड़नि ते खणी तोखे ईद नवाज़ ला वठी ईंदो हो। तो में हलण जी ताकत न हुई तोखे कुल्हड़नि ते खणी बाज़ारियूं घुमाईंदो हो। तो में हलण जी ताकत न हुई तोखे चीच सां लाइ दुनिया जाॾो नाज़ कंदो हो त ही मुंहिंजो अकबर खान पुट्रा, ही मुंहिंजो फलाणो खान पुट्रा। उन अबे जे आडो ऐं नौजवान उन जीजल अमड़ जे आडो न की तुंहिंजो हठ तो ठहे न की तुंहिंजी वॾाई थी ठहे। रब जे क़ुरान करीम जे हुक्म पुॼाणा अबे अम्मा जे साम्हूं अची कंध झुकाए रख। उहे ॾींहं यादि कर, उहे घड़ियूं यादि कर जॾहिं तुंहिंजी जीजल अम्मा तोला राति ॾींहं पंहिंजो हिकु करे छॾियो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उन सहाबीअ ॾे निहा कह दे गाला कह दे मुखे पक्का थकजी ना हो पिया पर खुदा जे रहमत जो नुज़ूल थी वयो। छो त मां चो मां अल्लाह खुदा शाल कहीं खां जुदा थे न जी जले ॾाढा ॾींहं गुज़री ओ ॾिठे थी व्याजी जले ओ ॾिठे थी व्याजी जल खुदा शाल कंहिं खां जुदा थे न जी जले।
हलो शेर नथो पढ़ा रब जो कुरान इहो पढ़ी तो ठा बस ठीक आज शेर ने के छडियो था मदीने जे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया जी जल अमड़ सा प्यार कंदो आ तवा मा उम्र करण वारा भी होंदा हज करण वारा भी होंदा खबर हुंदी उनन के हज केडो सवलो आ उम्रो केडो सवलो आ जन कयो वातन के खबर आ जी जल अमड़ के कुल्हड़े ते हज खणी कराइंदो आ हिकड़ो हज न मुजा दोस्त अजीज काबतुल्लाह जो तवाफ भी कराइंदो आ सफा मरवा जा चक्कर भी खाराइंदो आ मैदान अरफात भी पहुंचाइंदो आ मुज़दलिफा भी पहुंचाइंदो आ वरी मक्के पहुंचाए करे काबे जो तवाफ अदा कंदो आ तमाम अहकामात हज जा जी जल अमड़ के कुल्हड़े ते खणी कराइंदो आ हिकड़ो हज न ब हज न 7 या 8 हज कराए मुझे महबूब जे दरबार में खुश थी अर्ज तो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मु पंजे जी जल अमड़ के हेतरा हज कराया हन ये थो लगे त मु पंजे अमड़ जो हक अदा करे छडियो आ जुबाने मुस्तफा मा निकरंदो आ ऐ अल्लाह जा बाना अन्या त तो जी जल अमड़ जे हिकड़ी रात जे ओ जागे जो भी हक अदा को न कयो आ 8 या 10 हज अमड़ के कुल्हे ते खणी करा अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो हक अदा नथो थे तो जो असा जो छा हाल मुसलमान गौर कर मुसलमान नौजवान अमड़ सा प्यार करण वारो आ जी जल अमड़ चा कनाहे सुतड़ो पंहिंजे बिस्तरे ते पयो आ कन सी पंहिंजे जी जल अमड़ जी लगी पई आ जे जो उल्को हुंदो आ नंढड़ो आवाज भी उन जो बुधण में ईंदो आ कदे तवा सा के नमाज जो उल्को थींदो आ त फजर जे नमाज ते उथणो आ किथे भी अज़ान ईंदो आ अख खुली वेंदी आ उल्को उल्को रहंदो आ इन के पंहिंजे जी जल मां जो उल्को आ जी जल अम्मा कुराड़ी आ कुराड़े मर्द या औरत जी निशानी आ जेडी मल भी निंड मां उथंदा पहिरी बचड़े के सॾु कंदा जैसा प्यार हुंदो आ अमड़ जी अख खुली सॾु थी करे ओ मुंहिंजा बचड़ा अमड़ सॾु कीअं कंदी आ ओ मुंहिंजा थोड़ो पाणी आहे कि अमड़ सॾ कंदी आ नथो अचे व करण छा ओ मुंहिंजा बचड़ा जी मुंहिंजी जी जल अम्मा बचड़ा पानी हाज़िर मुंहिंजी अम्मा सियारे जी मुद्दा जनवरी जो महीनो आ बचड़े पंहिंजे सवड़ के छॾियो यकदमो थियो आ वञी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज उन दिले मां या मटके मां पानी भरे करे पंहिंजे जी जल अमड़ जे मथां अचे पहुतो आ ॾिसे त अमड़ के निंड अचे वई आ कुराड़ो माण्हू खोंघरा हणंदो आ खखराट कंदो आ अमड़ खोंघरो हणी रही आ सियारो पारो वसी रहियो आ अकुल चयसि त अमड़ के सॾु करे चयो अम्मा पाणी खणी आयो हा वरी दिल जवाब ॾिनसि मस अमड़ के निंड आई आ कहिड़ी ख़बर मता मुझे जी जल अम्मा सॼी रात निंडड़ी न कई हुजे अमड़ के सॾड़ो न कया इहा ई अमड़ा जंहिं मुंहिंजे ला सालन जा साल ओ जागा कया हुया सलात मुंहिंजी थधो ॾिसी तहां के मजबूर मुखे अमड़ जे शान में कान का मनकबत पढ़णी थी पवे तव्हां जे थधे होण जे करे जे कॾहिं न तव्हां थधा न थियो त मां ईअं कोन कयां है जी जल मां घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे मुझे खबर आन अमड़ के चवंदासी न चो ओ जी जल मां घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे देर न लाए वञा दिल बर दे सोहणे मदीने मुनवर दे देर
देर न लाए वञा दिल बर दे सोहणे मदीने वारे दे मिठड़ी माँ घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे दिल बर बाबा देर न लाए दुआ तक जाम मदीने वञा है निंद्र निड़न के नाहे अमा रोजे पाक जी चौट चुमा निंद्र निड़न के नाहे अमा चौ निंद्र निड़न के नाहे अमा रोजे पाक जी चौट चुमा मिठड़ी माँ घुर का दुआ देर न ला वञा दिल बर दे प्यारी माँ देर न ला देर न ला दुआ तक जा वञा दिल बर दे दुआ तक जा वञा दिल बर दे हीर मदीने मिठड़े दे मिठड़ी माँ घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे अमड़ तुझो जे दुआ ओह जने है जी जल तो है जो दुआ ओह जने बचड़ा सभई मूसा गडू हुजने जी जल तो है जो दुआ ओह जने पुटड़ा न्याणियों गडू हुजने जी जल तो है जो दुआ ओह जने घर वारा सब गडू हुजने जी जल माँ घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे ओ मिठड़ी माँ देर न लाए जल माँ घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे मिठड़ी अमा तो जी सदा कबूल कंदो आ मुंहिंजो खुदा सुहिणी अमा तो जी दुआ कबूल कंदो मुंहिंजो खुदा मिठड़ी माँ घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे सुहिणी माँ घुर का दुआ देर न लाए वञा दिल बर दे जंहिं वटि अमड़ नाहे उन खां पुछ त अमड़ छा थींदी आहे जंहिं वटि अबो नाहे उन खां पुछ त अबो छा थींदो आहे बहरहाल अर्ज़ पे कयम नौजवान मथों पाणी झलियो बीठो आहे अकुल थो चवे सियारो ॾाढो आहे अमड़ कोराड़ी आहे जीजल अम्मा खे सॾड़ो करे चओ ओ मुंहिंजी अम्मा पाणी खयो बीठो आहे दिल मां आवाज़ थो अचे ख़बरदार थी जा अॼु जीजल अमड़ जी निंड न फिटाए जा थी सके तो तुझी अम्मा जीजल हाणे निंड कई हुजे सजी रात निंड न आई हुजे भला इहा ई सागी जीजला जै सालन जा साल तुझे मथा सियारे जो रातियों जागा कया सीअ में ॾकी रहियो आहे पाणी हथ में आहे अकुल चवेस तो पाणी रखी हंध में सुम दिल चवेस थी अॼु ईअं बि न कर छो त यार राज़ी थी चुको अजीजन मन वटड़ो पानी जो हथड़े में खयो बीठो आ जी जल मां जे इंतजार में अमड़ निंद्र मां हेडा मस्जिद मां अजान आया अल्लाह अकबर जी मस्जिद मां अजान जो अल्लाह अकबर जी सदा थिया जी जल अमड़ जे कन ते आवाज पयो अखड़ियों कान खोले परी आवाज कहे ओ बचड़ा पानी बचड़ो मथों बीठो आ चवे तो जी कया मुझी जी जल अम्मा तुझो बचड़ो तो जी जलड़ा पानी खयो बीठो आ
जिया बचड़े चयो ओ जी कया मुझी जी जल अम्मा तुझो बचड़ो पानी खयो बीठो आ अमड़ जो अखियों खुली वयूं निंद्र फिटी वई उन्या हली वई निहारे त बचड़ो डकी रहो आ बचड़े का पानी वठी उछलाए बचड़े के भाकुर पाए पांजे भाकुर जे आगोश में जिया कुकड़ पांजे बच्चे के लिकाई दिया बचड़े जो कंध हेठ करे कन्नन के हथ हणे मिटन के हथ हणे चुमियूं ॾेई करे चवे मुंहिंजा बचड़ा तोखे केॾो सी थियो आ पानी जी उञ खत्म पानी खत्म बचड़ो चवे तो अम्मा सी कोने अमड़ जे अखिन में लुड़क लड़ी आया अर्श ॾे निहारे चवे थी या अल्लाह ओ मुझा करीम रब ओ दुआन जा कबूल कंदड़ रब अगर माओ जे हैसियत में का मुझी हिकड़ी दुआ भी कबूल थो करी त मुझा मौला अज मदीने वारे मीर जे सदके मुझे बचड़े के पाजे कुर्ब वारो कुर्ब नसीब फरमा अन्या अमड़ हथ हेठी कोन कया बचड़े जा पैर फर्श ते लगा पया दिल अर्शन जा दीदार करण लगिया अमड़ जी दुआ इहा थी मुसलमान जी जल अमड़ जी दुआ इहा थी दिल बर पी जी दुआ इहा थी याद रखी छद केतरियों भी नमाजूं पढ़ी केतरा भी रोजा रखी हज करी सब कुछ कर इहे बाद में हन नमाज पढ़ूं था कबूल पई अलाए न पई हज कयोसी कबूल पियो अलाए न पियो रोजो रखियोसी कबूल पियो अलाए न पियो लेकिन याद रख जी जल अमड़ दे रुगी निहार तो जो निहारण कबूल रब हुकुम कंदो ने जे दफ्तर में सवाब लिखंदा जी जल अमड़ दे खिली निहारण सवाब अबे पांजे दिल पर बाबा सा वेहण सवाब अबे जो चेहरो दिसण सवाब अबे सा कचहरी करण सवाब ओ नौजवान ओ टिकटॉक ते पांजी जिंदगी बर्बाद करण वारा गेमुन ते पांजो वक्त विञाइण वारा होटलुन ते वेही करे मोबाइल आडो रखी करे पांजो कीमती नूर ई पांजो कीमती टाइम जाया करण वारा गलत ख्यालन में पांजो टाइम विञाइण वारा घर में तुझी जी जल अम्मा तुझू वाटू निहारे रही आ घर में तुझो कुराड़ो बाबो दरवाजे में अखियों त मुझो बचड़ो केडी मल थो अचे जन्नत तुझो इंतजार करे रही आ तू होटल ते वेही करे जहन्नम जी टिकट खरीद करे रहियो आ इन जहन्नम का बचण जो हिकड़ो ही तरीको थई मोटिया मोटिया वरी मोटिया काडे मोटिया पांजे जी जल अम्मा जे कदमन में मोटिया अमड़ के राजी कर अबे के राजी कर दुआऊं पिन उनन खा दुआऊं घुरा दिस मुझो रब तुझा रहल कम पूरा करे थो या न थो करे अजीजाने अम्बड़ कहड़ी बहुजे बच्चे जे हक में रब उन जी दुआ रद गाला रब उन जी दुआ रद किथे भी ये लिखल नाहे त जे नेकोकार हुंदी त रब दुआ कबूल कंदुस न त इन हद ताईं जेको नान मुस्लिम औरतान केर मुसलमान भी काने पर बच्चे ला दुआ थी घुरे अल्लाह सही मुझे बच्चे ला चंगाई कजा त रब उन जी भी दुआ रद गालायो रद कोन कंदो आन हाने सोच वडो फिक्र जो जुमलो रे उठा थो मा जदह अम्मड़ कहड़ी बहुजे रब उन जी औलाद जे हक में दुआ रद न थो करे त ओहो कामिल मुर्शिद जेको मुरीद खे फर्श का अर्श ताईं पहुंचाइण में पंहिंजूं मेहनतूं करे किरदार अदा करे रातिन जो रातियूं ओजागा करे उन ला दुआऊं घुरे महबूबन जे दरबार में रोई दुआऊं घुरे ॿुधाए त पोइ हिक मुरीद जे हक में रब मुर्शिद जी दुआ रद कंदो
पंहिंजे दिल खां पुछी पोइ ॿुधा जे तुंहिंजी दिल चवे थी त को न रद्द कंदो तॾहिं बि ठीकु जे तुंहिंजी दिल चवे थी रद्द करे छॾींदो तॾहिं बि ठीकु असांखे कोई एतिराज़ कोन्हे को छो त तूं सोच मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुर्शिद चइबो कंहिंखे आहे मुर्शिद कामिल ऐसा होए बाहू जेड़ा ॾूहां जॻह विच ख़ुशियां ॾिखावे हो अव्वल मेटे गम दिल दा पिछे रब दी राह ॾिखावे हो मुर्शिद उनखे चइबो आहे जो निगाह यार ते पवंदी वञे इएं दिल ज़ुबान मां दाहन निकिरंदी वञे मां नथो चवां ताजदार मदीना फरमायो आहे त अल्लाह जे नेक बाने जी इहा निशानी आहे उन जे चेहरे ते निगाह पवंदी आहे मुंहिंजो रब यादि अचे वेंदो अजीज़ाने मन अल्लाह जे कामिलन सां प्यार करण वारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे महबूब जा दीवाना अल्लाह जे महबूब जा परवाना दुनिया जे कुंड कुड़छ जे अंदर मुझे महबूब मुस्तफ़ा जो फैज़ विराए रहा हन पूरी दुनिया भरी पई आहे लेकिन मुझा दोस्त सिंधी माण्हू आहियूं सिंध में रहण वारो कहिड़ी क़ौम वारो भी हुजे उनखे सिंधी सॾिबो आहे छो त सिंध जो खाए थो सिंध जो पीए थो सिंध में रहे थो असांजो सिंधी भाउ उन सिंध में रहण वारे जी इहा निशानी आहे त सिंधी माण्हू कॾहिं बि निमक खाई बेनिमक कोन थींदो या सिंधी माण्हू जी निशानी आहे जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे त पोइ मां छो न चवां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त दुनिया भरी पई आहे अल्लाह जे कामिलनि सां अल्लाह उन्हनि जे दरबारुनि खे सलामत रखे ख़ुदा उन्हनि जे फ्यूज़ो बरकात खे सलामत रखे लेकिन दावत ते हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे सजण साईं जे दरबार में हली हिकु दफ़ो फ़क़त हिकु दफ़ो ॿियो दफ़ो न चवंदो मैं फ़क़त हिकु दफ़ो हली अचिजा पोइ बाज़ार मुस्तफ़ा ख़रीदार ख़ुदा पोइ जेकॾहिं दिल वारो खाए तुंहिंजी सोदड़ो कजां जे दिल वारो न खाए भले मोटी अचिजा हिकिड़े दोस्त चयो तव्हां केॾा ताहिरी सियाणा हो मुंहिंजो कीअं सियाणा हो जे तव्हांखे ख़बर आहे त जेको ईंदो सो मोटंदो ई कोन जितांगे पक्का त यार में अल्लाह जे ज़ात करंट ओहो रखियो आहे जो जेको ईंदो आहे उनखे रंग लॻी वेंदो आहे इन करे त चओ था हीरो न वांगुरु त हिकु दफ़ो हीरो न पी पोइ तूं भले न पीजा जे हिकिड़ो दफ़ो पीतियो किथे छॾींदो मूं चयो पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ जॾहिं अहिड़ो सुहिणो ॾस ॾियूं था त पोइ अचण में देरि छो थो करी चई मूं देरि कई कान्हे का छो त मुंहिंजा दोस्त उन यार जो ॾस थो ॾिए जंहिं यार जो लक़ब ख़बर थी कहिड़ो आहे मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणवा हाय मुझो मुर्शिद साईं सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ मुझो मुर्शिद साईं सजणवा है मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा जे शैतान छॾिया भुला बैठो रब सां तन खे मिलाए ओ बैठो रब सां तन खे मिलाए जे शैतान छॾिया हा भुलाए बैठो रब सां तन खे मिलाए ओ बैठो रब सां तन खे मिलाए खोलियो इश्क जो सुहिणे पतण आ खोलियो इश्क जो सुहिणे खोलियो इश्क जो सुहिणे खोलियो इश्क जो सुहिणे पतण आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ मुझो मुर्शिद साईं सजणो आ है मुझो मुर्शिद सुहिणो सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया मेरा दिल विच कीता तेरे इश्क ने तेरा मेरे दिल विच कीता भर के सहर पियाला मैंने आप जो पीजा हो कामिल मुर्शिद हो कामिल मुर्शिद हो कामिल मुर्शिद में पार लगैया जल्दी आवे तबीबा न तो मैं मर गया जल्दी
जल्दी आणवे तबीबा नत मैं मर गईया बुल्ले शानो सदो शाइनायत हुए बुल्ले शानो सदो शाइनायत हुए जिसने मेरू पुआए चोले साबित हुए जामे मारी है अड्डी जामे मारी है अड्डी जामे मारी है अड्डी मिल पिया है वो जल्दी आणवे तबीबा नत मैं मर गईया छेती आणवे तबीबा नत मैं मर गईया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती आणवे तबीबा नत मैं मर गईया। अखे फेरा ए दिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अखे फेरा ए दिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो हक वारी जमात आयो हक वारी जमात आयो असां यारन धणे का नायो हक वारी जमात आयो असां यारन धणे का नायो छो छो यारिया वारो नंगर खीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पेला जिसोहानी घड़ी चमका पे पाका चाँद जिसोहानी घड़ी चमका पे पाका चाँद उस दिल अफरोज़े साअत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पेला को सलाम हो हमारे नबी उनके हम उम्मती वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पेला को सलाम ऐ खुदा के लाडले प्यारे रसूल ये सलामे आजिज़ाना कबूल आका दस्त बस्ता है खड़े ये सारे गुलाम
आका पेश करते हैं गुलामाने सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। आमीन आमीन आमीन। या अल्लाह पाक पाक मुझा करीम रब तुझो बानो तुझो महबूब जो मती मोहम्मद यूसुफ बिरोही ई दुनिया छगे अगे जहान जे पेरी मंदिर कब्र में बता। या अल्लाह पाक मुझे बचरन पांजे बाबा साईं जे एहसास साहब ला बख्शिश खातिर तो अल्लाह पाक जे नाम ते जेको नगर जो आदो बंदोबस्त कयो हिन खां अलावा जेको है महफिल इस्लामी सजाई वा पांजे बारगाह में कबूल फरमाए। या अल्लाह इन जे सदके तो मगफूर मुझे बख्शिश फरमाए जाए। या अल्लाह सगीरा कबीरा गुनाह माफ कर जाए। या अल्लाह दर्जा बुलंद कर जाए। या अल्लाह कब्र को शादी कर जाए। या अल्लाह कब्र के बिस्तर में बाग कर जाए। आबे को थोड़ो पानी पा जाए। नबी करीम